वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम। वमा अर्सलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। हर किस्म जी हमदे सलाम अल्लाह कबुल हाकिमीन अरहमुर राहिमीन खैरुल फासिलीन रब्बुल आलमीन जिला दुरूद सलाम हुजन प्यारे पैगंबर साकी कौसर इमामुल अंबिया खातमुल अंबिया खतीबुल अंबिया मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनते मुख्तसर हमने सलात का बाद मुझे अजो को रुवान न है रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा मोहब्बत ऐं उन खां पोइ असांजो किरदार छा हुजण घुर्जे ऐं छा थी चुको आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत तव्हांजे मुंहिंजे ईमान जो हिस्सो आहे। इमामुल अंबिया जी मोहब्बत खां सवा ईमान नाक़िस आहे, खुटल आहे, उनजो को बि वजूद नाहे। उन इमामुल अंबिया सां पाण केतिरी मोहब्बत करियूं था। इन पिंडाल में वेठल हर बुजुर्ग हर मुंहिंजो भाउ ईअं चवंदो साईं आऊं त एतिरी मोहब्बत करियां थो ताऊं जान जो नज़रानो ॾियण जे लाइ बि तैयार आहियां। मुंहिंजी मोहब्बत अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां एतिरी आहे ताऊं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात ऐं मोहब्बत में पंहिंजी जान कुर्बान बि करे सघां थो। मुसलमानों एतिरी मोहब्बत हुजण बि घुर्जे। उन नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ात सां असां मुसलमानन मोहब्बत जी दावत कई पर असांजा किरदार उन मोहब्बत का खाली रहा। अल्फाज मोहब्बत जा ज़बान जी चोटी ताईं आया पर उहा मोहब्बत असांजी दिल जी गहराई ताईं कान पहुची सकी। मोहब्बत जा नारा असांजी ज़बान ताईं ज़रूर आया पर असांजे किरदार असांजी वज़ह कता कैफियत ऐं मिजाज सभिनी ताईं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी मोहब्बत जी तसीर न पहुची सकी। जंहिं इमामुल अंबिया ते कलमो पढ़ूं था, जंहिं ज़ात सां मोहब्बत जी दावा करियूं था, जंहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात सां पाण खे एतिरी मोहब्बत आहे। मुसलमानों इमामुल अंबिया सां खजी जे थुड़ खे केतिरी मोहब्बत हुई। मिंबर ठहियो आहे, मस्जिद नबवी में सजाए रखियो वियो आहे। जुमे जे ॾिहाड़े खुतबे जो वक़्तु थियो आहे। इमामुल अंबिया ज़िंदगी में पहिरीं दफ़ा उन मिंबर ते तशरीफ़ फरमा थिया आहिनि पर जीअं रहमतुल लिल आलमीन जा कदम मुबारक उन मिंबर ते पवनि था त मस्जिद मां रोअण जो आवाज़ शुरू थी वेंदो आहे। रोअण वारो केरु आहे? कंहिंजी अखि आली त कोन्हे, रोअण जी का ॻाल्हि त कोन थी आहे, रोअण जो को तस्करो त कोन थियो आहे। आख़िर कहिड़ी ॻाल्हि आहे पोइ रोअण वारो केरु आहे? सहाबा किराम सोचींदा रहिया अॼु रुनो त केरु रुनो आहे। आहिस्ता आहिस्ता रोअण जो आवाज़ वधंदो वञे थो। सहाबा किराम फरमाइनि था असांजो निगाहूं त तकीनूं रहियूं त केरु पियो रोए, लेकिन बाद में ख़बर पई त उन ॾिहाड़े रोअण वारो को इंसान कोन हुयो बल्कि उन ॾिहाड़े रोअण वारो खजी जो हिकु थुड़ हुयो जेको मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुदाई में रोई रहियो हो। मुसलमानों या हदीस ॿुधी सोचण शुरू करियो खजी जे थुड़ खे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे भर में जेको बीठल आहे उहो केरु आहे। खजी जे थुड़ खे कहिड़ी ख़बर जेको मूं ते टेक लॻाए ख़तीब खुतबो ॾींदो आहे भला उहो केरु आहे। खजी जे थुड़ खे भला कहिड़ी ख़बर जेको मूं ते टेक लॻाए खुतबो ॾींदो हो। अॼु हाण मूंखां थोरो परे जुदाई अलॻि थी चुको आहे।
खजी जे थुड़ के खबर त कान पवंदी, पर मुसलमानों उन खजी जे थुड़ के सब खबर हुई। एक आम हस्ती कोने, एक आम जात कोने, एक आम शख्सियत कोने। उन थुड़ के खबरात टेक लगाण वारो केरा, उन थुड़ के खबरात मूसा गड बीहण वारो खतीब केरा, उन थुड़ के खबरात जो इमामुल अंबिया मुखा जुदा थी चुको आ। सहाबा किराम फरमाइन था फजाला या इन्नो अनीन सबिये, जे को नंढड़ो बार गम ऐं दुख ऐं अलम जी कैफियत में सुदका भरे भरे रोंदो आ, इए खजी जो थुड़ मोहम्मद जी जुदाई में सुदका भरे रोदो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानों हदीस बुधंदा भी रहूं था, बुधाइंदा भी रहूं था। ठीक आ, अज एक दफो बीहर पान बुधी छड़ी आ, पर सोचण दी गाल ई आहे। हसन बसरी रहमहुल्लाह फरमाइंदा हा, या इबादल्लाह ए अल्लाह जवानो हाज़िहिल खशबा, हे खजी जो एकड़ो थोड़ा ताइन्नो ले रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शौकन इलै, खजी जो थोड़ब मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जुदाई में रोई पियो आ। अल्लाह जवानो रोण तवां के घुर्जे, अवां तो उन जा उम्मती आयो, अवां तो उन ते कलमो पढ़ो था, अवां मोहब्बत जा बयान करियो, अवां रोई पो, इमामुल अंबिया जा तस्करा करियो, अवां जी अख आली थी पे, अवां नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी जिंदगी के पढ़ो, उन जिंदगी की तासीर अवां जी जिंदगी में अची वने। मोहब्बत सिर्फ लफ्जन सा इज़हार जो नालो कोने, मोहब्बत एक एहसास जो नालो आ, मोहब्बत एक जज्बात जो नालो आ, मोहब्बत महसूस करण जी शय आ। मुसलमानों सोचण दी गाल आ, जदा नालो अचे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सोचो छा पानी कैफियत तब्दील थींदी आ, जेंदी कैफियत तब्दील थींदी हुई, ये एहसासात ऐं जज्बात उन्हनि वटि हुया। मुस्नद अहमद जा जुमला आहिनि, सलमान फारसी रज़ी अल्लाह ताला पंहिंजे घरां निकिरी चुका, सब कुछ लुटाए चुका, घर भी वियो हलियो, रिश्तेदार भी विया हलिया, इलाइको भी छॾे चुका, मजूसियत के छॾे ईसाइयत के कबूल करे चुका। पर जंहिं दिल में खैर ऐं भलाई दी मशल रोशन हुजे, उन्हें के हक जरूर मिली रहंदो आ। के चवण वारे ईसाई चयो, सलमान हाणे ॻाल्हि ॿुध, जेकॾहिं कंहिंजी ॻाल्हि मञण चाहीं थो, पो असांजी ईसाइयत मां ईसाई पादरियन के छॾे ॾे, खजन जी सरजमीन में हिकड़ो शख्स अचण वारो आ, जेको अल्लाह जो नबी हूंदो। सलमान जे थी सगई त हलियो वञा, सलमान जे थी सगई तो उन्हें वट हलियो वञा। सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु फरमाइन था, मूंखे 3 निशानियों बुधाया वियो हुयो। पहली निशानी यह है, वो पैगंबर सदको कोन खाइंदो। बी निशानी यह है, इमामुल अंबिया तोहफो कबूल कंदो। 3 निशानी यह है, बिन्नी कुलन जे विच ते कंध खां हेठ महरे नबूवत लगल हूंदी, सलमान जे मिली वञे तो पो बस उन्हें दी गाल मने दिया। मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तस्करा जे सलमान बुधा, सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु फरमाइन था, दिल में ख्याल आयो, जिए मौको मिलंदो इए आउं रवानो थी विंदुस मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गोला में। फरमाइन था, एक काफिलो मिलियो जेको हिजाज जी सरजमीन जो मुसाफिर हुयो। मूं चयो त मूंखे गॾु वठी हलो। चवण वारा इनकार कन था। मूं चयो जे इनकार करियो था त सलमान जी बी कुर्बानी जो भी वक्त अची चुको आ। काश पांडे दिल में भी हुजे अड़ी मोहब्बत। चवन था सलमान जी जिंदगी दी जेका भी कमाई है, दिरहमन दीनारहन जानवरन, चवन था काफिले वारो सलमान जी जेका भी दौलत आ समूरी तव्हांजी आ, सोदो फकत एतरो करियो मूंखे मोहम्मद जी सरजमीन ताईं वठी हलो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इया कुर्बानी बि सलमान ॾेई चुका आहिनि रज़ी अल्लाह ताला। फरमाइन था उन जमीन ताईं जीअं पहुतासीं, काफिले वारनि मूंसां धोखो कयो, चयूं ही सलमान असांजो गुलाम ठाहे मुंहिंजो विकिरो कयो वियो। माइटनि जी जुदाई, इलाइके जी जुदाई, मुल्क जी जुदाई, दौलत कमाई, दिरहम दीनार सभिनी जी कुर्बानी। हाण अॼु सलमान जी आज़ादी भी खत्म थी चुकी आहे। सिर्फ हक जी तलाश में, सिर्फ हक जी गोला में। सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु फरमाइन था, हाण आऊं बाग में माली बणजी चुको आहियां, पर दिल में तड़प बाकी आ, दिल में उम्मीद बाकी आ। किथे मिलंदा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, किए मुलाकात थींदी,
कियां सामो इंदुस नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सा कियां मुलाकात थी सके थी। फरमाइन था डी गुजरंदा रहा हाने खजी जे वण ते चढ़ियल आया अचानक एक शख्स डोड़ंदो अचे तो बाग जे मालिक के अची बुधाए तो चे तो गाल बुध मदीने जा माण्हू एक माण्हू वट गॾिजी वेठल आहिनि। सभई चवनि था हाज़ा नबीउल्लाह, सभई चवनि था हिया मोहम्मद अल्लाह जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। केतरी तक कैफियत पानी तब्दील थी, दिल में का दिक्कत आई, जिस्म ते का ॾकणी आई, शायद के महसूस कयो हुजे या न कयो हुजे। सलमान फारसी रज़ी अल्लाह अन्हु फरमाइन था जीअं उन शख्स जा लफ्ज़ मुंहिंजे कननि सां टकराइजनि था त माण्हू चवनि पिया हाज़ा नबीउल्लाह। फरमाइन था जीअं खजी ते मथे हुअसि न मुंहिंजो सॼो जिस्म ॾकी वियो, रिकत तारी थी वई। मुखे ईअं लॻो त खजी जे वण तां फौरन हेठि किरी पवंदुसि। फरमाइन था सॼो जिस्म उन ते ॾकणी तारी थी वई, फौरन हेठि लहां थो। ॿुधायो छा चयो, ॿुधायो कंहिंजो तज़किरो कयो, इहो जुमलो तो दोहरायो। सलमान के ॼण पंहिंजी मंज़िल मिली वई हुई, मक़सूद हयात मिली चुको हुयो, सफ़र जी मुसाफ़िर जी राह इंतहा ताईं पुॼाणी ताईं इख्तिताम ताईं पहुचण वारी हुई। मुसलमानों पो थे त छा थे, काश इन मोहब्बत जो कुछ हिस्सो पाण खे मिली पवे हा। हदीस जे अल्फाज के इख्तिसार सां जिक्र कयां तो। सलमान फरमाइन था जॾहिं ॿ निशानियूं पूरियूं नज़र अची वियूं, टी निशानी जी ॻोल्हा जलायोसि। किथां जो सलमान, फारिस जो, बोली भी ॿी आ, रिश्तेदारी भी कोने, हिकिड़ो अजनबी आ, गुलामी जी जिंदगी आ। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के चवे त छा चवे। फरमाइन था हाण अचाम थो, वेझो पहुचाम थो, पर कुछ चई नथो सघां। ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अतराफ में फिरां पियो त किथां नबूवत वारी मोहर नजर अची वञे, किथां मूंखे आखिरी निशानी नजर अची वञे। फरमाइन था फिरंदो रहां थो। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सम्झी वञनि था त सलमान छा थो चाहे। इमामुल अंबिया पंहिंजी चादर मुबारक पंहिंजे जिस्म अतर तां हटाइनि था। सलमान फरमाइन था जीअं चादर हटी, जीअं मुंहिंजी नज़र नबूवत वारी मोहर ते पइजी वई। फरमाइन था हाण मूंखां सब्र कोन थियो, हाण मूंखां सब्र न थियो, हाण मुंहिंजी कैफियत इहा थी वई, मां पंहिंजी ज़ात ते कंट्रोल न करे सघियुसि। जीअं नबूवत वारी मोहर मूं ॾिठी न, आऊं तो मोहम्मद के चंबड़ी पियुसि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इमामुल अंबिया के भाकुर पायां तो, इमामुल अंबिया के चुम्मो विझां तो, पर अखियुनि ते भी कंट्रोल कोन रहियो। इमामुल अंबिया के मोहब्बत में भाकुर पाए भी बीठो हां ऐं ज़ारो कितार अखियुनि मां गोड़ा भी वहनि पिया। अल्लाह जा नबी फरमाइन था सलमान हाण तो परे थी, सलमान भला हाण तो परे थी, सलमान भला हाण तो परे थी। फरमाइन था वहंदड़ गोड़न में मु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत जो इहो इज़हार कयो। इहा हदीस जॾहिं मूं मुस्नद अहमद में पढ़ी, अव्हां खे ॿुधाइण चाहियां थो मुंहिंजो पंहिंजो निगाहुनि ते कंट्रोल कोन रहियो। सहाबा इमामुल अंबिया सां केतिरी मोहब्बत कंदा हुआ। मुसलमानों जॾहिं वहंदड़ गोड़न में सलमान पढ़ियो हूंदो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानों आऊं अव्हां खां हिकु सवाल पुछण चाहियां थो, छा अव्हांजे दिल में एतिरी मोहब्बत आहे? छा असांजे मुआशरे में एतिरी मोहब्बत जो बयान छा असांजी जिंदगी में अची सघे थो? छा असांजे दिल जा जज्बात इन मोहब्बत के महसूस करे सघनि था? मुसलमानों पाण त ॾाढा खुटल आहियूं, ज़बान चए थी मोहब्बत आहे पर ॾाढ़ी कूड़ियल ॿुधाए थी त मोहब्बत कोन्हे। ज़बान चए थी मोहब्बत आहे पर नौजवान जी शादी ॿुधाए थी मोहब्बत कोन्हे। ज़बान त चए थी मोहब्बत आहे पर दोस्ती ॿुधाए थी का मोहब्बत कोन्हे। ज़बान त चए थी मोहब्बत आहे पर दुकानदारी ॿुधाए थी का मोहब्बत कोन्हे। ज़बान त चए थी मोहब्बत आहे पर कचहरी महफिल ऐं राज़दारी जी गुफ्तगू ॿुधाए थी त शायदि हिन ज़िंदगी में का मोहब्बत कोन्हे। ज़बान त चए थी मोहब्बत आहे पर बग़ैर सुन्नत जे पढ़ियल निमाज़ बि ॿुधाए थी त हिन जी मोहब्बत नामुकम्मल आहे, हिन जी मोहब्बत खुटल आहे। मुसलमानों अचो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत ईअं करियो त हिन मोहब्बत जो हक़ अदा थी वञे। केतिरी मोहब्बत हुजे, पोइ केतिरा तज़किरा हुजनि, पोइ घणा बयान हुजनि,
इमामुल अंबिया जी सीरत के भला केतिरो बयान करे, अहादीस नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के घणो बयान करे। मुझे ख्याल में थींदो ही आ, बल्कि यकीन नहीं थींदो आ। ख्याल जी केड़ी गाल करे, पाण त महफिल मां उथंदासीं किसो खत्म, आसीं जलसो हुयो थियो किसो खत्म थियो। अल्लाह असांजे हाल ते रहम करे। पिंडाल में जेको मुंहिंजो भाउ वेठल आहे न, नाराज़ न थींदो, हक़ीक़त आहे उहो बि वीचारो कुझु अहिड़ा हूंदा जेके निमाज़ कोन पढ़ंदा। जलसे जो मक़सद छा आहे, प्रोग्राम जो मक़सद छा आहे? मुसलमानों, अल्लाह जे फरमान खे कॾहिं विसारबो कोन्हे। मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फरमान खे कॾहिं विसारबो कोन्हे। सोचो हाणे केतिरी मोहब्बत कजे, केतिरा तज़किरा कजनि, केतिरा बयान कजनि। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अदाउनि खे घणो बयान कजे। अचो अल्लाह जे क़ुरान खे खणूं था, क़ुरान में हिकु उनवान तलाश करियूं था, सीरत नबवी जो उनवान, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे किरदार जे बयान जो उनवान, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे अदाउनि जो उनवान। क़ुरान में भला केतिरो मिलंदो, घणा तज़किरा मिलंदा, केतिरा बयान मिलंदा। अल्लाह रब्बुल आलमीन जो क़ुरान ना, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी सीरत जा केतिरा बयान क़ुरान मजीद में मौजूद आहिनि। पहिरीं वही नाज़िल थी आहे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़। पढ़ो पंहिंजे रब जे नाले सां ने पैदा कयो। ख़लक़ल इंसान मिन अलक़, जे इंसान खे ॼमियल रत मञा बणायो। इक़रा व रब्बुकल अकरम, पढ़ो अवां जो रब वॾी इज़त वारो आहे। अल्लज़ी अल्लम बिल क़लम, जे कलम जे ज़रिए इल्म सेखारियो आहे। अल्लमल इंसान मा लम यअलम, जे रब इंसान खे उहो सेखारियो आहे जेको हू न ॼाणंदो हो। पहिरीं वही नाज़िल थी, वही नाज़िल थियण सां थियो त भला छा थियो? मुहम्मद बिन अब्दुल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह पढ़जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कायनात जो अजीम उहदो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खे मिली चुको आहे। घर में मोटी आया, पहुता, पहिरीं ॻाल्हि कयूं पंहिंजी घरवारी सां, जुमला ज़बान ते आया, या ख़दीजा इन्नी अख़ाफ़ु अला नफ़्सी। ख़दीजा अॼु मूंखे ईअं लॻे पियो शायदि मुंहिंजी ज़िंदगी ख़त्म थी वेंदी, शायदि हिन जान जो ख़ात्मो थी वेंदो। घरवारी बि केॾी अज़ीम घरवारी हुई। जॾहिं ख़ौफ़ जी हालत में इमामुल अंबिया खे ॾिठऊं, चयूं कल्ला वल्लाहि ला युज़ीकल्लाहु अबदा, चयूं हरगिज़ ईअं कोन थींदो, अल्लाह त हमेशा अवां सां गॾु आहे। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घबरायो न, डप न करियो, खौफ न करियो, अल्लाह रब्बुल आलमीन जी मदद अवां सां गॾु आहे। हाणे ज़बान ते जुमला आया, ज़म्मिलूनी ज़म्मिलूनी, मुंहिंजा घरवारो मूंखे का चादर ॾियो। दसिरूनी, मूंखे का चादर ॾियो जेका चादर तन ते पाए नबी अलैहिस्सलातु वस्सलाम आराम कंदा। अल्लाहु अकबर, चादर पाइण जी अदा, आराम करण जी अदा, समझो था पंहिंजे नज़रनि में उनजी हैसियत छा आहे। अवां जी सोच में कुछ बि हुजे, पर अल्लाह जे नज़रनि में तो उन जो तमामु वॾो मक़ाम आहे। इमामुल अंबिया चादर पाए आराम ई चाहिनि, वरी जे अल्लाह जो हुकुम आयो आहे त अल्लाह इब्तिदाई तां कई आहे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, या अय्युहल मुद्दस्सिर, ए चादर वेण वारा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाहु अकबर, अल्लाह के तो पंहिंजे हबीब जे चादर वेण वारी अदा सां भी मोहब्बत आहे, इन किरदार सां भी मोहब्बत आहे। रब्बुल आलमीन पंहिंजे कलाम मुक़द्दस जी सूरत जी इब्तिदाई तां कई आहे, या अय्युहल मुद्दस्सिर, ए चादर वेण वारा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, क़ुम फ़अंज़िर, उठो, स्टैंड अप एंड रिजारियो, व रब्बक फकब्बिर, पंहिंजे रब जी किबरियाई बयान करियो, व सियाबक फतहिर, पंहिंजे कपड़नि खे पाकीज़ा रखो, व रुज्ज़ फहजुर, शिर्क जी नजासत का हमेशा बचल रहो, वला तमनुन तस्तक्सिर, इन नियत सां एहसान न करियो तो वधीक बदले जी उम्मीद रखंदा करियो, वले रब्बिक फस्बिर, पंहिंजे रब जी रज़ा ख़ातिर सब्र कंदा करियो। मुसलमानों, ही उनवान केड़ा, ही बयान केड़ा, मौजू त खोड़ इन आयतन में मिलंदा, पर हिकड़ो उनवान आहे महबूब मोहम्मद जी सीरत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा किरदार। वरी बी सूरत नाज़िल थी आहे, उन जी इब्तिदा इतां खां ई थी आहे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम,
या अय्युहल मुज़म्मिल, ए चादर वेरण वारा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, कुमिल लैला इल्ला क़लीला, रात जो क़ियाम करियो पर कुछ घट क़ियाम करियो, निस्फ़हु व इनकुस मिन्हु क़लीला, अध रात क़ियाम करियो या उन्हें का कुछ घट क़ियाम करियो, औ ज़िद अलैहि वरत्तिलिल क़ुरआन तरतीला, या उनका वधाए छड़ियो पर रुक जी कुरान पढ़ना करियो। इन्ना सनुल्की अलैका क़ौलन सकीला, इन्ना नाशियतल लैल हिया अशद्दु वतअन व अक़वा मुकीला, इन्ना लका फ़िन्नहारि सबहन तवीला, वज़्कुर इस्मा रब्बिक व तबत्तल इलैहि तबतीला। अल्लाह जा अहकामात जारी थिया पर हिकड़ो वाज़े उन्वान रहे महबूब मोहम्मद जी सीरत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुसलमानों, बयान करण जो मकसद इहो आहे, अवां केतिरो बयान करियो था? अवां जी महफ़िल में घणा बयान थियनि था, पांजी कचहरी में केतिरा तस्करा थियनि था, पांजी कचहरी जी इब्तिदा इंतहा किथे, कॾहिं ग़ीबत थी वई, कॾहिं चुगलखोरी ते थी वई, कॾहिं मुखालिफत में थी वई, कॾहिं इंतकाम जे गुनाहनि सां भरियल ख़त्म थी वई कचहरी, कॾहिं नऊज़ बिल्लाह मौसीकी में थी वई, ॿ कलाक 5 कलाक बीही रहियो, चाहे क्रिकेट मैच आ, नमाज जे 2 मिंटनि में ही थकिजी पियो, केॾो ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे। जंहिंसां मोहब्बत आहे उन जे लाइ 2 कलाक बीठल रहियो, हिनखे वेहण बि यादि कोन आयो, नमाज सां हिन जी मोहब्बत कोन्हे, 2 मिंटनि में भी थकिजी पियो। मुसलमानों, कंहिंसां मोहब्बत करियूं था? सोच चाहे, फिक्र चाहे, जज्बात केड़ा है? अचो अल्लाह जे कुरान का पूछूं था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत जा बयान भला कीअं कबा आहिनि? इख्तिसार सां बयान कंदो हलंदुसि। सोच, ज़हन, सिमातु मूडा मुतवज्जे हुजनि। अल्लाह पंहिंजे हबीब जूं अदाऊं कीअं ज़िक्र कयूं आहिनि? जेकॾहिं इमामुल अंबिया जे निगाहुनि जी ॻाल्हि आहे, वला तमुद्दन्ना ऐनैका इला मा मत्ताना बिहिम, निगाहुनि जो तज़किरो क़ुरान में आहे। जेकॾहिं इमामुल अंबिया जे चेहरे जी ॻाल्हि आहे, क़द नरा तक़ल्लुब वजहिका फ़िस समा, उन चेहरे जो तज़किरो क़ुरान में आहे। जेकॾहिं ज़बान जी ॻाल्हि आहे, ला तुहर्रिक बिही लिसानक लिताजल बिही, उन ज़बान जो तज़किरो भी कुरान में आहे। जेकॾहिं सीने जी ॻाल्हि आहे, अलम नशरह लक सदरक, इमामुल अंबिया जे सीने जो तज़किरो भी कुरान में आहे। जेकॾहिं लिबास जी ॻाल्हि आहे, वसियाबक फताहिर, लिबास जो बयान भी कुरान में आहे। जेकॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे दिल जी ॻाल्हि आहे, नज़्ज़लहु अला क़ल्बिक, उन दिल जो बयान भी कुरान में आहे। जेकॾहिं पाण शहर मक्का में रहनि था, ला उक़्सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद, शहर मक्का जो तज़किरो भी कुरान में आ। पान शहर मदीना में रहन था, या अहल यस्रिब ला मुकाम लकुम, शहर मदीना जो तज़किरो भी कुरान में आ। बदर में वञन था, तज़किरो कुरान में आ। उहद में वञन था, तज़किरो कुरान में आ। हुनैन में वञन था, तज़किरो कुरान में आ। हुदैबिया में पहुंचन था, इन्ना फतहना लक फतहम मुबीना, वरी तज़किरो कुरान में आ। के वण जे हेठां वेहन था, सहाबा खां बैत वठन था, इज़ युबाइउनक तहत शजरा, उन बैत जो बयान भी कुरान में आ। पर उन्हें वण जो बयान भी कुरान में आ। मैदान जिहाद में दुश्मन जे साम्हूं बीहन था, पंहिंजे हथ में मिट्टी खणन था, मिट्टी खणी दुश्मन ना उछलाइन था। वमा रमैता इज़ रमैता वलकिन अल्लाह रमा, मिट्टी के दुश्मन ना उछलाइण जो बयान भी कुरान में आ। जेकॾहिं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम तहज्जुद पढ़न था, व मिनल लैलि फतहज्जद बि, तहज्जुद जो बयान भी कुरान में आ। जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ियाम में बीहन था, वल्लज़ी यराका हीन तको, क़ियाम जो बयान भी कुरान में आ। जेकॾहिं पाण सजदे में वञन था, व तक़ल्लुबक फ़िस साजिदीन, उन्हनि सजदनि जो बयान भी कुरान में आ। जेकॾहिं दिल में हसरतूं आहिनि, वला तज़ब नफ्सुक अलैहिम हसरात, तो उन्हनि हसरतुनि जो तज़किरो भी कुरान में आ। जेकॾहिं इमामुल अंबिया खे हौज़े कौसर जी मंजिल मिलंदी, इन्ना अअतैनाकल कौसर, हौज़े कौसर जी मंजिल जो बयान भी कुरान में आ। जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के मकाम महमूद जी मंजिल मिलंदी, असा अन यबअसका रब्बुका मकाम महमूदा, उन मकाम महमूद जो तज़किरो भी कुरान में आ। जेकॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पानी चादर खणन था, पानी जिस्म अथर ते पाइन था, या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुद्दस्सिर, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की चादर जो तज़किरो भी कुरान में आ।
मुसलमानों जे इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने सीरत जा एतरा बयान अल्लाह पंहिंजे कलाम मुक़द्दस में फरमाया है। आऊं पुछां तो आवां भाइरनि खां अवांजी कचहरी में उन जो तज़किरो केतिरो आहे, अवांजी महफ़िल में इमाम लंबिया जा बयान केतिरा आहिनि, अवांजो लेक्चर, अवांजो पढ़ाइण, अवांजे कारोबार जी कचहरी, अवांजे दुकानदार जी कचहरी, अवांजे घर जो माहौल, नंढपिण में नंढड़ा मासूम ॿारड़ा उन खां सवाल त पुछो साईं वार अहिड़ा छो रखिया अथव, चयूं साईं फलाणो उन जो अंदाज़ इहो आहे, लिबास अहिड़ो छो पातो अथव, चयूं फलाणो कंहिं क्रिकेटर जा नाला वरिता, कंहिं एक्टर जा नाला वरिता, असांजो नंढड़ो मासूम ॿार काश उन खां पुछो हा अवांजो ही अंदाज़ छो आहे, वो मुस्कुराईंदे न जवाब ॾे हा इहो साॻियो ई अंदाज़ हो मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो। केॾो न सुठो लॻे हा, केतिरो न बहितर लॻे हा। मुसलमानों असां ईंदड़ नस्लनि जे मथां इहो वॾो ज़ुल्म कयो आहे कि सभु कुझु सेखारियोसीं। एकता जो ॾींहुं आहे, सभई मासूम ॿारड़ा उते मौजूद आहिनि, असांजो न्याणियूं हिन उम्मत मुसलमान जो न्याणियूं उते मौजूद आहिनि, बेपर्दगी जो ज़ुल्म उते आहे, मौसीकी जो गुनाह उते आहे, आज़ाद नज़रनि जो गुनाह उते आहे, ज़ुल्म ऐं ज़्यादती जी दास्तान उते आहे, कुफ्र ऐं इल्हाद जूं ॻाल्हियूं उते आहिनि, अल्लाह जे दीन सां बग़ावत उते आहे, इस्लाम जे कानून सां बग़ावत उते आहे, सीरत ऐं सुन्नत सां बग़ावत उते आहे। असांजो मासूम नंढड़ो उते त मौजूद आहे, पर काश सीरत जी महफिल में अचे, काश नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे बयाननि में अचे, काश कुरान ॿुधण ऐं ॿुधाइण जे लाइ अचे, काश के ईअं थिए जीअं आमिर बिन सलमा चयो हुयो, चवनि था मुंहिंजी उमिरि 6 या 7 साल आहे, असीं नंढड़ा नंढड़ा गजी बकरियूं चारियूं था, काफ़िले वारा ईंदे ईंदे असां खां गुज़रनि था, मके जो को माण्हू मिले थो, असां मके वारनि खां पुछूं था ॿुधायो मके वारनि जो छा हाल आहे, मके जो माहौल कहिड़ो आहे, ॿुधायो माण्हुनि जी छा कैफ़ियत आहे। चवनि था पुछंदे पुछंदे पोइ हिकु सवाल इहो बि पुछंदा हुआसीं, ॿुधायो मोहम्मद जो कहिड़ो हाल आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाइनि था असीं मुसलमान कोन थियासीं, पर वरी बि पुछंदा हुआसीं ॿुधायो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो कहिड़ो हाल आहे, ॿुधाइण वारा ॿुधाईंदा हुआ, वरी पुछंदा हुआसीं ॿुधायो मोहम्मद ते नाज़िल छा थियो आहे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांखे क़ुरान ॿुधायो वेंदो हो। फरमाइनि था मुसलमान त कोन थियो हुअसि, पर जीअं क़ुरान ॿुधंदो हुअसि मूंखे ईअं लॻंदो हो इहो अल्लाह जो क़ुरान मुंहिंजे दिलि ते नक्श थी वियो आहे, मूंखे विसरंदो ई कोन हो। ईअं छो थींदो हो, सबबु कहिड़ो आहे, ईअं छो थींदो हो? मुसलमानो अल्लाह ॼाणे थो उहे दिलियूं पाकीज़ा, उहे दिलियूं गुनाह जी गिलाज़त सां भरियल कोन हुयो, उहे दिलियूं गुनाहनि जी नजासत शिरक ऐं बिदअत जी नजासत में भरियल न हुयो, उहे दिलियूं पाकीज़ा, उन दिलनि में गुनाह न हुआ, उन्हनि दिलनि में अल्लाह रब्बुल आलमीन जी वहदानियत हुई। फरमाइनि था पोइ कैफ़ियत मुंहिंजी इहा हुई, मूंखे अल्लाह जो क़ुरान एतिरो त यादि हुयो, जॾहिं काफ़िले वारा मुसलमान थिया पुछियो वियो सभिनी खां घणो क़ुरान कंहिंखे यादि आहे? जवाबु आयो सभिनी खां घणो क़ुरान असांजे काफ़िले जे हिन नंढड़े ॿार खे यादि आहे। काश असांजा ॿार बि क़ुरान यादि कंदा हुजनि, क़ुरान खे हिफ़्ज़ बि कंदा हुजनि, क़ुरान खे पढ़ंदा बि हुजनि, ऐं सीरत नबवी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां उन्हनि जे दिलनि में मोहब्बत बि हुजे। मुसलमानों सोचण जी ॻाल्हि आहे, पाण केतिरी मोहब्बत करियूं था इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां, पंहिंजी निगाह ते गौर करियो, छा ॿुधाए थी अल्लाह जे नबी सां मोहब्बत आहे? पंहिंजी ज़बान ऐं कचहरी ते गौर करियो, छा ॿुधाए थी अल्लाह जे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम सां मोहब्बत आहे? पंहिंजी राज़दारी पंहिंजी दोस्ती ते गौर करियो, छा इहा ॿुधाए थी त इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहब्बत आहे? मोहब्बत करण वारा कीअं मोहब्बत कंदा हुआ? हू त वफ़ादार हुआ, हू सच्चा वफ़ा करण वारा हुआ, हुन वफ़ा ज़बानी कोन कई हुई, हुननि सच्ची वफ़ादारी इख़लास सां वफ़ा करे ॾेखारी हुई। हिजरत जी मंज़िल आहे, इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु अबू बकर रज़ी अल्लाहु ताला अन्हु मौजूद आहिनि। हलंदे हलंदे निगाहुनि मां गोड़ा वही पिया। इमाम लंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो अबू बकर रज़ी अल्लाहु ताला छा जे लाइ
लाइ रोई रहिया आहियो, रोअण जो सबब कहिड़ो आहे? जवाब ॾींदे चवनि था अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, लस्तु अबकी अला नफ्सी, पंहिंजी ज़ात लाइ नथो रोवां, दुश्मन जो मूं ते हमलो थिए इन जे लाइ नथो रोवां, मूंखे त पंहिंजी ज़ात जो को गम ई कोन्हे, वलाकिन अबकी अलैहि, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवांजी फिक्र मूंखे रुआरे छॾियो आहे। मुसलमानों सोचो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कीअं मोहब्बत करण घुर्जे ऐं पाण कीअं मोहब्बत कई आहे। रबिया रज़ी अल्लाह ताला अल्लाह जे नबी अलैहि सलातो वसलाम जी खिदमत में मौजूद आहिनि। पाण फरमाइनि था सल या रबिया, रबिया ॿुधायो छा घुर्जे? सवाल त करियो, मुतालबो त करियो, जिंदगी जी का ज़रूरत त बयान करियो। मुस्नद अहमद जा अल्फाज आहिनि, मूं चयो अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां त इंतहाई वॾी ॻाल्हि करे छॾी आहे, मूंखे कुझु सोचण जे लाइ वक़्तु ॾिनो वञे, सोचे वठां पोइ जवाबु ॾींदुसि। सोच ऐं वीचार खां पोइ जवाबु आयो, असअलुका मुराफ़क़तक फिल जन्ना, ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुनिया में अवां सां गॾु आहियां पर जन्नत में बि अवां सां गॾु रहणु चाहियां थो। नबी अलैहि सलातो वसलाम फरमाइनि था फ़ाइन्नी अला नफ्सिका बिकसरति सुजूद, ओ रबिया हाणे सजदा तमामु घणा कंदा करियो। मुसलमानों सोचो छा पाण अल्लाह जे नबी अलैहि सलातो वसलाम सां एतिरी मोहब्बत कई आहे? अमर रज़ी अल्लाह ताला फरमाइनि था मूंखे अल्लाह जे नबी सां एतिरी मोहब्बत हुई, ॾिसंदो रहंदोसि अल्लाह जे नबी अलैहि सलातो वसलाम के ॾिसंदो रहंदोसि। कैफियत मुंहिंजी इहा हूंदी हुई, अल्लाह जे नबी अलैहि सलातो वसलाम के ॾिसंदे ॾिसंदे वरी बि दिलि चाहींदी हुई अञा बि ॾिसंदो रहां, अञा बि ॾिसंदो रहां। हिन काइनात में खोड़ सारा इंसान ॾिठा अथमि पर मुंहिंजी दिलि चवंदी आहे मोहम्मद जहिड़ो महबूब त केरु आहे ई कोन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। फरमाइनि था हिन दिलि में इमामुल अंबिया जी एतिरी त मोहब्बत आहे त हिन मोहब्बत मुताबिक ऐं उम्मीद सां चई सघां थो त सुभाणे क़यामत जे ॾिहाड़े उथारियो वेंदुसि त इंशाअल्लाह आउं ज़रूर जन्नती थी वेंदुसि। मुसलमानों हाणे पाण खे छा करणु घुर्जे? पंहिंजी ज़िंदगी जा अंदाज़ कहिड़ा हुजनि, पंहिंजी ज़िंदगी जा किरदार कहिड़ा हुजनि, हिन मोहब्बत जो पोइ हक़ अदा कीअं थींदो? अचो टे हुकूक ॿुधाए पंहिंजी गुफ़्तगू खे ख़तमु करियां। पहिरियों हक़ इताअत जो आहे, पहिरियों हक़ इताअत जो आहे। इंशाअल्लाह चओ ज़िंदगी में जेका बि हदीस ॿुधंदासीं उन ते अमल कंदासीं इंशाअल्लाह। सहाबी आयो पुछण लॻो अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवां फरमायो आहे त हज फर्ज़ आहे। फसखत रसूलुल्लाह, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खामोश थी विया। सहाबी वरी चयो फी कुल्ल आमिन या रसूलल्लाह, अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा हर साल फर्ज़ आहे? सहाबी बार बार पुछंदो रहियो। इमामुल अंबिया फरमाइनि था लो कुल्तु नअम लवजबत, जेकॾहिं आऊं चवां हा न नअम, नाम माना हा, टिन हरफन वारो हिकिड़ो लफ़्ज़ नून ऐन मीम, जेकॾहिं फरमाइनि था मुंहिंजी ज़बान ते अची वञे हा न नअम माना हा लवजबत, मुंहिंजा साहबी अवां ते हर साल हज फर्ज़ थी वञे हा। हदीस पढ़ी सोचींदो आहियां जे इमामुल अंबिया जी ज़बान मां निकतल हिकु लफ़्ज़ जी एतिरी वॾी हैसियत आहे, उन जे फरमान जी अज़मत जो छा चइजे, उन जी हदीस जी अज़मत जो छा चइजे। मुसलमानों ने इमामुल अंबिया जी मोहब्बत जो हक़ीक़त अदा थींदो जॾहिं इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इताअत कंदासीं। नंबर 2 ॿियो हक़ इहो बि आहे, अचो अवां खोड़ सारियूं ज़िंदगियूं पढ़ियूं हूंदियूं, अवां वॾा पढ़ियल लिखियल बि हूंदव, काश इन हक़ जी अदायगी बि पाण करे वेठो। इमामुल अंबिया जी ज़िंदगी ते को हिकु किताब पढ़ी वेठो, को बि हिकिड़ो किताब, ख़बर त पवे मुंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी कीअं हुई। हिन मोहब्बत जी तकाज़ा मुताबिक टियों हक़ इहो आहे त कसरत सां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते दुरूद पढ़ंदा करियो। दुआ है अल्लाह ताला मूंखे मूंखे सभिनी मुसलमाननि खे मोहब्बत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अक़ीदो अता फरमाए, नज़रियो अता फरमाए, ऐं मोहब्बत जा तकाज़ा अल्लाह ताला मुकम्मल करण जी तौफीक अता फरमाए। आमीन व आखिर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।